वताए फ़क़ीर खे पुलाउ ॾाढो वणंदो हो। सो हिकु ॾींहुं ख़्यालु कयईं त माण्हू चवनि था त ख़ुदा राज़िक़ आहे, सो आउं बि आज़माइतो थो वठां बाक़ी उहा ॻाल्हि सची आहे या न। उहो ख़्यालु करे शहर खां ॿाहिरि निकितो ऐं हिकु वाह जे किनारे ते बीठल हिकु वण ते चढ़ी वञी वेठो। उन हालत में खेसि 2 ॾींहं गुज़री विया पर किथां बि ॾाकूं भरिजी न आयूं। 3 ॾींहं कोरियस शिकार लाइ उते पहुतो ऐं उन वण जे छांव में अची मंज़िल अंदाज़ो थियो जंहिं ते वतायो वेठो हो। रहिस जा माण्हू रथ बचाव में लॻी विया। जॾहिं मानी रधिजी तयारु थी त रहिस नौकरनि खे हुकुम ॾिनो, पहिरियां थाली पहिरियां जेको अछो कुबो नज़र पियो अचे उते वञी ख़ुदा कारण ॾेई अचो। वताए फ़क़ीर ॾिठो त हाणे जेकॾहिं माठ थो कयां त अॼु बि बुख थो मरां, उन करे वठी ज़ोर सां खंघियाईं। जॾहिं रहिस खंघारे ॿुधी त मथे ॾिठईं, छा ॾिसे त फ़क़ीर वण ते वेठो आहे। उन खे ॾिसी चयईं, फ़क़ीर हेठि लही अची भत खा। फ़क़ीर वण तां लही आयो ऐं भत खे ॻोट मोटियो। माण्हुनि पुछियुसि, फ़क़ीर कर ख़बर 2-3 ॾींहं केॾां गुम थी वियो हुएं? चयाईं, ॿुधो हो त ख़ुदा राज़िक़ आहे, सो उन जे आज़मूदो वठण वियो हुअसि। माण्हू हैरान थी पुछंदसि, पोइ भला छा थियो? जवाबु ॾे थो पर खंघाए